अवां ॾिसी रहिया आहियो KTV वर्ल्ड ऑफ न्यूज़ यानी खबरुनि जी दुनिया। खबर शामिल करते हैं गढ़ी यासीन से। एडी अबड़ो की रिपोर्ट के मुताबिक कुछ दिन पहले हुदूद थाना गढ़ी यासीन गांव काबालो के करीब अब्दुल्लाई जाफरी ईशन कोर्ट से वापसी आ रहे थे, जिसको कत्ल कर दिया गया। प्रेस क्लब में पहुंचकर गांव गुलाम रसूल जाफरी के रहायशी कुर्बान अली, इमदाद अली, मुद्दू खान ने एहतजाज करते हुए कहा कि अब तक कातिल गिरफ्तार नहीं हुई, जबकि हमें जान का खतरा है। खौफ की वजह से हमारे बच्चे स्कूल नहीं जा सकते। हम आला हुकाम और DIG लाड़काना SSP शिकारपुर से अपील कर रहे हैं कि कातिलों को गिरफ्तार करके इबरतनाक सजा दी जाए ताकि इंसाफ का बोलबाला हो। कत्ल जो मसलो आहे, बेगुनाह असांजे माज़ूर खे क़त्ल कयो अथनि। हाज़ुरीअ मां वापसी पियो अचे अब्दुल्लाई, काबाले वटि पहुची करे हिते क़त्ल कयो अथनि। गुलाम नबी पुलिस जमादार वारो फ़तेह मोहम्मद जाफ़री, माशूक जाफ़री, फिरोज़ जाफ़री, अलादात जाफ़री ऐं तारिक जाफ़री, पनाह जाफ़री हिते पहुची करे सरेआम हाईवे बाईपास ते हुनखे क़त्ल कयो अथनि। पर हिन टाइम ताईं को बि पंहिंजो पुलिस अमल नथो ॾेखारे, को बि कार्रवाई नथो ॾेखारे। सिर्फ़ु पहिरें ॾींहुं हिकु माण्हूअ खे गिरफ़्तार करे ऐं पुलिस ख़ामोश थी वेही रहियो। असां ग़रीब माण्हू असां काॾे वञूं? असांजा बचड़ा वञनि था स्कूल ते, उनखे रस्ते ते ई मारे कुटे वापसि कयूं था वञनि ऐं असांजा घर ड्राया विया अथनि, असांखे कुटे ईअं तड़े कढियो अथनि। चीफ डिस्ट्रिक्ट छो नथो उन्हनि को नोटिस वठे? DC छो नथो ॾिसे? असांजो ॾोह कहिड़ो आहे? असांखे घरनि मां बेघर कयो वियो हो, असांजे माज़ूर खे क़त्ल कयो अथनि। कहिड़े ॾोह में क़त्ल कयो अथनि? कुझु साबुती त कयूं वञे न, छो नथा ॾिसनि हुकुमरान? काॾे विया आहिनि? ख़ुदा जे वास्ते ते अमल कयूं वञे। असां अपील था करियूं SSP शिकारपुर, DIG लाड़काना, IG सिंध के, वज़ीर आला के, असां मुरादरी शाह के अपील था करियूं ख़ुदा जे वास्ते अमल कयूं वञे, जवाबदारनि खे फौरी तौर गिरफ़्तार कयूं वञे ऐं असां मिस्कीननि खे इंसाफ़ ॾियारियूं वञे। जी खबरुनि जी दुनिया।